दोस्तन जी पुरज़ोर फरमाइश ते असां कयूं त असांजे व्लॉग वारी जर्नी में वापसी। ऐं अॼु जे ॾींहं जो व्लॉग स्टार्ट कंदासीं बग़ैर मुंहुं धोए। मतलब मुंहुं धोए बग़ैर अॼु असां जेको सो व्लॉग में कैमरा मत विधो, छो त 3-4 माण्हू अहिड़ा आहिनि जेको मूंखे कमेंट कंदा आहिनि व्लॉग ॾिसां। हलो अॼु जो ॾींहुं स्टार्ट कयूं था बग़ैर मुंहुं धोए, ताकी तव्हांखे ख़बर पए त यार महिनत कई आहे। अॼु त ॾिसूं ॿाहिरि जो मौसम कीअं, ॿाहिरि अची कमकार कंदासीं। हिकु मौसम आहे। देख तू अब देख तू अब तू गया बेटा, अब तू शाबाश बेटा, बहुत बढ़िया। वॾे में वॾी अपडेट इहो आहे त असांजे घर जी जेको आहे न, घर जी असांजी मशीन ख़राबु थी पई आहे। अगरि कोई आहे ठाहिण वारो त राब्तो करे, छो त हिते जेको सो काफ़ी महांगी ठहंदी आहे। हिन खां सुठो माण्हू न ई वठी छॾे। हाणे हल त ॿार हुन खां पहिरीं, सभ खां पहिरियों जेको असां कमु कंदा आहियूं, जॾहिं बि ॿाहिरि ग्रोसरी करणु वेंदा आहियूं न, पहिरीं असां खणंदा आहियूं पंहिंजो बस्तो। छो त ॿाहिरि जेको आहे पैसनि जो मिलंदो आहे बैग, त हिन जे लाइ हमेशह पंहिंजो थेलो पाण खणी वञूं त पैसा बची वञनि। हालत ॾिसो था, हे इंसान रहंदा हिन में, लॻे थो तव्हांखे इंसान रहंदा, इंसान जे रहण जी जॻह आहे। बट ईअं ई हूंदो आहे यार, गुज़ारो करिणो पवंदो। जूता त पाता ई न, जूता भी रूम में रखा, ॾिसो था इहो हालत है। अरे अच बाबा अच, ॿाहिरि निकर। वीकेंड ते सफ़ाई कंदासीं। फौजियुनि वारो जैकेट पातो आहे, ॿाहिरि सी तमामु घणो आहे। दोस्तों हे पैसा गॾु कया आहिनि मां, तव्हांखे ख़बर हूंदो जर्मनी में मां जेको आहे न बोटलूं गॾु कंदो आहियां। ऐं जेको सो कचिरो चुंडा आहे न असां वटि, ईअं मां रोडनि ते वेंदो आहियां। हीअ बैग खणी, हाणे बैग भरिजी वियो आहे। हे तव्हांखे ख़बर हुजणु खपे छा आहे, हे बोतल में छा मिलंदो आहे। अॻी वीडियो में ॾेखारियो, सभु हिकिड़ी में ॾेखारे ॾियणा आहियां। अॼु ॾेखारण हूंदो जां, अॼु ॾेखारण जां सुधरी वियो आहियां। चाबी कोन खई। हे टोपी पायां, हे टोपी हिते रखां, हे टोपी पायां, मुंहुं धोवां जां। हल सर, हल बाबा। हाणे कुझु बि कोन, हाँ सब सही है। हे असां रंधिणो आहे, हे असांजो विरांडो आहे, हे असांजो रंधिणो आहे। ऐं हिननि में रहंदा आहिनि ॾाॾा। दरवाज़ो यादि करी बंदि करिणो आहे। हे लाइट ॿारी, हे पींदासीं। अरे ज़िप खुली पई आहे, बंदि कर सद्या ॿाहिरि। ओ माय गॉड, हिते बि त धुंध थिए थी। अॼु जर्मनी में बि धुंध आहे एॾी सॼी। हे ॾिसो, धुंध ई धुंध आहे। कैमरा नई आहे, मोबाइल नयो आहे, त तव्हांखे क्वालिटी सुठी लॻंदी हूंदी। ईअं न आहे त मौसम सुठो आहे, मौसम हरगिज़ सुठो न आहे। ॾिसो त हाणे जेको सो बर्फ़ ॻरणु शुरू थी पई आहे। बर्फ़ जॾहिं ॻरंदी आहे न, त उहा ई गपचिक असांजे रोडनि में जेके थींदी आहे न, उहा ई गपचिक आहे। ॿारड़ो ॾिसे थो मूंखे गौर काथे करे छा थो, पर मां तव्हांखे ॿारड़ो ॾेखारे कोन थो सघां। हितां जी पॉलिसी आहे, तव्हांखे ॿार जे साम्हूं मोबाइल कोन करिणो आहे। अगरि ॿारड़ो तव्हांजे वीडियो जे अंदरि अची वियो त तव्हां ते केस थी सघे थो। हिन जे लाइ कोशिशि कंदा आहियूं, ख़्यालु कयूं, हिक ॿिए जी प्राइवेसी जो ख़्यालु कयूं। पंहिंजो मुंहुं धोतल कोन, बसि उहो ई कैमरा में अचे। पता वता ॾिसो त सभु किरी पिया आहिनि। हाणे 2 महीननि मां इहे पतनि जी वापसी थींदी, दुबारा रौनकूं बहाल थींदियूं जर्मनी जूं। हर जॻह ते सावकान थींदी, मज़ो अचे पियो न। अॼु थधि घटि आहे, माना अॼु थधि घटि आहे। ऐं मोकिलियूं न थियणु खपनि, थधि घटि आहे बाबा। कमकार ज़िंदगी में हलंदा रहनि। कमेंट करे ॿुधाइजो त मां अगरि डेली व्लॉगर हुजां त मां कीअं लॻां। लाइक मूंखे व्लॉगिंग करणु खपे या न करणु खपे। ऐं सची राय ॾिजो पंहिंजे, ॿुधाइजो छा करणु खपे। छो त ज़िंदगी में ॿियो कुझु आहे कोन। सुबुह जो उथी ब्रश कयुमि, चांहि पीती, मानी खाधी, जॉब ते वियुमि, जॉब खायमि। हिन जे विच में मां तव्हांखे छा ॾेखारां। त कम जी ॻाल्हियूं कंदो आहियां, कम जी ॻाल्हियूं बि अॼुकल्ह माण्हुनि खे वणंदियूं न आहिनि। त ॿुधायो न यार, कीअं थो लॻे व्लॉगिंग मुंहिंजी। साह भॼी थो वञे यार, अनफिट माण्हू आहियूं यार। हितां जा माण्हू ॾिसो त केतिरा तंदुरुस्त हूंदा आहिनि, 20-30 किलोमीटर पिया हलंदा आहिनि, हिननि खे कोई फ़र्क़ु कोन पए। गप्पा ॿार माण्हू तिरकी किरी वेंदा, मोकिलियूं थियणु खपनि। अड़े वरी वियासीं, सिग्नल खुली वियो आहे। ऐं हाणे वेट कंदासीं सिग्नल जो। जीअं ई सिग्नल जेको आहे सो ग्रीन थींदो न, ग्रीन सिग्नल थींदो, उन खां पोइ ई असांखे वञिणो आहे। पोइ भले केॾी बि थधि हुजे, केॾो बि सीउ हुजे,
माण्हू कप कपाणी थिए पोइ भले जेको सो सर्दी वारा कपिड़ा बि न पातल हुजनि लेकिन तव्हांखे बीहणो आहे डज़ंट मैटर कोई बहानो एक्सक्यूज़ कोन हलंदो त सीधो पए असां रेड सिग्नल क्रॉस पेर रखजां विनेश किरी न पई हे गंद आहे बाबा हे असां बारिशनि खां पोइ जेको गिपचिक थींदी आहे न हे वारी गिपचिक आहे ऐं हिन में माण्हू तिरकी तिरकी किरंदा आहिनि असां त बारिशनि खां पोइ त हू ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि सम्झो था नालनि में जेको हूंदा आहिनि कुझु माण्हू अॼुकल्ह कमेंट में ईंदा आहिनि उहे ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि पोइ उन्हनि ते जीअं पेर लॻंदो आहे त माण्हू कमु लहियो वञे ॾिसो था ऐं मां ॾिसां थो मथां कोई मूंखे चए थो छा पियो करे हे असां अची वियासीं हे ग्रोसरी स्टोर वारे हिन सेक्शन में हे असांजे कम जो सेक्शन आहे हिन पासे जेको आहे सो जूसिस वूसिस आहिनि ऐं हिन पासे अगरि असां अचूं त हाणे मूंखे ख़बर न आहे रेट छा आहे हितां तमामु घणी ज़रूरियात वारियूं शयूं आहिनि जर्मनी में जेकॾहिं तव्हां रहो था न त पोइ वॉशरूम में जेको आहे न इहो शइ खपंदी आहे त असां सभ खां पहिरीं जेको सो इहो शइ खणंदासीं इहो शइ त खणी हुन खां अॻु में जेको आहे सो असां हूअ न खयूं जंहिंमें असां पंहिंजा सामान विझंदासीं न सामान विझण जे लाइ जेको सो टोकरी खणणी पवंदी आहे अरे केरु थो करे हेॾियूं वांदियूं ॻाल्हियूं व्लॉगिंग केरु कंदा आहिनि माण्हू मूंखे बार बार कट कोन आणजो मां हिकिड़ी वीडियो में सॼी ॻाल्हियूं करे वेंदो 5 मिंट जे अंदरि तव्हांखे फारिग करी ऐं वीडियो मां अपलोड करे छॾींदो पोइ ॿुधाइजो कीअं लॻी ऐं अॻिते पोइ असांखे करणु खपे अञा हे टोकरी आहे ठीकु आहे हे खणा यार कीअं था कनि यार इहे व्लॉगिंग हलो बाबा हलंदो थियो नारंगियूं वारंगियूं सियारे जो जेको सो फ्रूट बि पियो आहे उहो असांखे वठण जी ज़रूरत न आहे हेल्दी माण्हू आहियूं असां ऑलरेडी छा भरिजी वियो आहे जेलियूं वेलियूं सेक्शन आहे बिस्किट विस्किट पिया आहिनि हिते जेको आहे सो असां हे वठी छॾियो आहे वॉशरूम जे लाइ टॉयलेट जे लाइ हुन खां पोइ असां जेको आहे सो सभ खां पहिरियों कमु कंदासीं डायरेक्ट खीर वारे सेक्शन में हलंदासीं हर पोर्शन ठहियलु आहे जंहिंखे जेको वठिणो आहे हुन पोर्शन में वञी उहो पोर्शन में वठे हे फ्रीज़र आहिनि हिन में जेको आहे सो फ्रीज़ शयूं रखियलु हूंदियूं आहिनि सभु माण्हू बीठा आहिनि हाणे साम्हूं कैमरा बंदि करणी पवंदी डिॼूं था न बाबा छा कयूं कढी छॾंदा कंहिं बि टाइम जी मुल्क खां बेदख़ल करे छॾंदा हाणे असां वठंदासीं फ्रेश मिल्क ठीकु आहे मुंहिंजे लाइ हिकिड़ो डब्बो अंटू दही हिते दही बि तव्हांखे ॾेखारियो मां कीअं मिलंदो आहे दही बि हिते जेको आहे सो दही हिते हीअं मिलंदो आहे ही 1 kg जी बाल्टी आहे हे जेको आहे सो तव्हां खाई तव्हांखे बाल्टी डस्टबिन में उछलणी पवंदी असां वटि मायूं घरनि में रखंदियूं आहिनि 200 500 बाल्टियूं गॾु कंदियूं आहिनि हिन में हिकिड़ी शइ विझंदासीं हुन में ॿी शइ विझंदासीं हिते माण्हू इहो फालतू शयूं घर में न रखंदा आहिनि दरवाज़ो त बंदि कर विनेश थधि ॿाहिरि थी निकिरे हाणे खीर वरितो आहे ऐं ॿियो जेको आहे सो दही वरितो आहे ॿियूं शयूं जेको आहे सो हिन में काफ़ी सारियूं पियूं आहिनि जेको असांजे कम जो न आहे न असांजे कम जो न आहे हे जेको आहे सो डबल रोटी वारो सेक्शन आहे ऐं हितां जा माण्हू जेको आहे न डबल रोटियूं तमामु घणियूं खाईंदा आहिनि पोइ हर ग्रोसरी स्टोर जे अंदरि हिकिड़ो सेक्शन हूंदो आहे जंहिंमें जेको आहे सो डबल रोटियूं हूंदियूं आहिनि अलाए केतिरनि क़िस्मनि जूं डबल रोटियूं हाणे तव्हां ॾेखो हितां खां स्टार्ट थिए थो हे सभु डबल रोटियूं आहिनि हिते अची असांजो कमु रुकंदो अगरि मानी केरु पचाए मुंहिंजी जाइ ते असां वठंदा आहियूं इहो रेप ईंदा आहिनि चपाती वांगुरु हूंदा आहिनि टोटीला रेप लेकिन इहे प्रोटीन वारा न आहिनि हे एॾा हेल्दी न आहिनि असां खाईंदा आहियूं हेल्दी त वठ यार हेल्दी तोखे छा करिणो आहे वीडियो वॾी थी वेंदी पर मूं वटि इहो ई कंटेंट आहे ॻाल्हि सिधी हे कम जी शइ हूंदी आहे असां वटि हिते ब्रेड ऐं उहो बि हेल्दी वारी जेको तव्हां खाईंदा आहियो न वाइट वारी उहो न आहे ॾिसो था हिन में छा विधियलु आहे हे खाईंदा कयो हे सिहत जे लाइ सुठी आहे हाय माई बीठी आहे साम्हूं चओ त ॾेखारियां कहिड़ियूं वग़ैरह तव्हांजी माई मां तव्हांखे जाम ॾेखारियूं जर्मनी में कीअं सिस्टम आहे कीअं कल्चर आहे नेगेटिव न वठंदा कयो हर ॻाल्हि खे हिन सेक्शन में जेको हिते जो सामान आहे हाणे इहो माण्हुनि जे जेको सो खाधनि खां बि महांगो हूंदो आहे असां खीर वरितो 150 सेंट ॾिसो त इहा अलाए छा आहे कुत जो हे जेको सो 2 यूरो 2.5 यूरो 3 यूरो जो कुतनि जी बि तव्हां भई ज़िंदगी आहे वरी मां तव्हांखे कंहिंखे चवंदो आहियां त गुस्सा न कंदा कयो मां ॾाढो तव्हांखे चवंदो आहियां न त मां तव्हांखे जर्मनी जो चवंदो आहियां छा वठिणो हुयो ॿियो तूं वठी छॾी लेकिन सामान रखूं कंहिं महिल इहो भुली वियो हे असांजी बास्केट तयारु आहे ॿियो छा वठंदासीं ॿियो असां वठंदासीं इहो बिल्कुलु न कैमरा जे साम्हूं कहिड़ियूं ॻाल्हियूं न करणा आहिनि विनेश असां बाबा शरीफ़ माण्हू आहियूं
हे जेको तव्हां पींदा आहियो न असां जूस पी ख़ुशि थींदा आहियो, इहो सभु जेको आहे सो तव्हांजा सही न हूंदा आहिनि। जेको तव्हां जूसिस पींदा आहियो न हुननि जूसिस छा हूंदो आहे सिस्टम ख़बर आहे, नकली हूंदा आहिनि, हुननि जे अंदरि कुझु बि न हूंदो आहे। ऐं हे जेको सो डी कैटेगरी जा कैटेगरी जा जूसिस ई अलॻि रखियल आहिनि, जंहिंमें तव्हांखे फुल मज़ो हूंदो पीअण में। ऐं हेल्दी जूसिस हूंदा आहिनि हुनमें तव्हां पी न कड़वो हूंदो आहे, मतिलबु खारो ज़हर वांगुरु हूंदो आहे। ऐं तव्हां पी ॾिसंदा तव्हांखे अजीब लॻंदो, हितां जा माण्हू उहो ई पींदा आहिनि, तव्हांजा नंढड़ा ॿार उहो ई पींदा आहिनि। ऐं असांखे जूसिस जेके वणंदा आहिनि न उहे वणंदा आहिनि, तव्हांखे ॾेखारां असांखे अहिड़ा जूसिस वणंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे ॾिसो त हिन जी तॾहिं बि कैटेगरी सी आहे, त पोइ बि चङो आहे, न त ई कैटेगरी हूंदी आहे, डी कैटेगरी हूंदी आहे, मल्टीवाइटामिन वठंदा। हे ॾिठो था, हे हाणे मल्टीवाइटामिन आहे, लेकिन हिन जो जेको आहे सो डी आहे। ओके हलो बस के हे जेको स्कीमूं आहिनि भालू वालू रखियल आहिनि। अगरि तव्हां शॉपिंग वधीक कयो था न त तव्हांखे यार हिकिड़ी ॻाल्हि मूंखे जेको आहे सो जर्मनी अचण खां पोइ ख़बर पई। तव्हां ॿुधायो तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर हुई छा पहिरीं? बेदा आहिनि, बेदा हिननि में बि साइज़ ईंदी आहे, नंढो बेदो, विचो बेदो, वॾो बेदो। यकीन नथो अचे न, हे ॾिठो हाणे बेदो जेको आहे न टुटल पियो आहे, शिट बदबू थी वई। हे जेको बेदो आहे हे आहे मीडियम, सही आहे, छा लिखियलु आहे मीडियम, ऐं हे बेदो आहे स्मॉल। हाणे तव्हांखे खोले ॾेखारंदो, खुल जा। हे बेदे जी तव्हां साइज़ ॾिसो, ठीकु आहे, ऐं हे बेदे जी तव्हां साइज़ ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे। ऐं ईअं ई जेको आहे सो लार्ज बि हूंदो आहे, त बेदनि में बि स्मॉल, मीडियम ऐं लार्ज हूंदा आहिनि। असां यार मूंखे न आहे ख़बर, शायदि मूं ॾिठो कोन, पर असां वटि उअं ई जेको सो हलाईंदा आहिनि। हिकिड़ो ई बेदो हूंदो, बेदो माना बेदो, बेदे में साइज़ कोन हूंदी आहे। हाणे असां कंदासीं, खणंदासीं मीडियम, लेकिन सुठी कंपनी वारो, थोरो महांगो वारो आहे न, ॾिसो था थोरो महांगो वारो आहे। ऐं हे जेको सो सस्ते वारो तव्हांजो भाउ ब्रांडेड आहे। अरे कीअं कंदा आहिनि यार इहे माण्हू। हलो बाबा, हे हाणे हलूं था असां बिल काउंटर वटि, बिल कराई पोइ भॼंदासीं घर। अलाए पर्स खणी वञण लाइ न, ॿियो अलाए छा पियो खपे। हाणे व्लॉग ठाहिण जे चकर में मां शयूं भुली वियो आहियां, मूंखे न आहे ख़बर छा वठिणो हुयो छा न वठिणो हुयो। हे तव्हांजो जेको आहे सो कम जो सेक्शन आहे, सम्झो था, यको माल ई माल आहे, माल ई माल आहे, माल ई माल आहे, माल ते धमाल आहे, सम्झो था। छा आहे इहो उहे ई शयूं आहिनि जंहिंखां असां इंसाननि खे तमामु घणो परते रहणु खपे। ऐं जेको आहे सो इहो सिहत जे लाइ सही कोन हूंदियूं आहिनि। असांजा माण्हू इहे ई जेको सो शयूं पींदा आहिनि। सुठी ॻाल्हि न आहे बाबा, पासो कयो। हाणे ॿियो त कुझु बचियो कोन आहे, व्लॉग खे कयूं था हिते ई ख़तमु। न बिल कराईंदा पहिरीं, पोइ जेको आहे सो कंदासीं ख़तमु। ओके, हे जेको आहे सो सामान खे रखंदासीं हेठि, ऐं हे कढी पोइ जेको सो रखंदासीं हिते। अंडा ऐं थूम, हिन शइ खे खणी वापसी पंहिंजी जाइ ते रखिणो आहे, वापसी हिते रखंदासीं। हाणे असां वेंदासीं लाइन में, जीअं त असांजो वारो ईंदो, टर्न ईंदो, हुन खां पोइ असां पंहिंजी बाउंड्री रखी छॾी आहे। ऐं मुंहिंजो पोयां जेको हूंदो हुनजे लाइ इहो बाउंड्री आहे, ताकी सामान मिक्स न थिए। भैया बाक़ी जॾहिं रश थी वेंदी आहे त इहो बि काउंटर खुलंदो आहे। हींअर फ़िलहालु सिर्फ़ु इहो काउंटर खुलियलु आहे। ऐं जॾहिं मां वीडियो भरां पियो त हितां जी जेको आहे सो सेल्स पर्सन आहे न, माई उहा अची मूंखे चई वई आहे त भरिजां भले, पर कोशिशि कजां को माण्हू तुंहिंजी वीडियो में न अचे। पर ईअं न चई त असांजे स्टोर जी वीडियो न भर। पोएं वारे मां जेको व्लॉग ठातो हुयो हिकिड़े इंडियन स्टोर में, हू भाई जेको सिख हुयो, उहो अची मूंखे चए थो त भाउ तूं जेको आहे सो छो थो ठाहीं, वीडियो न ठाह असांजी दुकान जी। पर हितां जा माण्हू हर भरू ईअं न कंदा आहिनि। हुन चए छा भले, लेकिन चहिरो तुंहिंजो अचे, ॿियो कंहिंखे न ॾेखार, शयूं वयूं भले ॾेखार, का ॻाल्हि न आहे। त हाणे असां वेट कयूं था, असांजूं शयूं ही रोल थी अॻिते वेंदो, ऐं पोइ जेको सो असां बिल कराईंदासीं ऐं पोइ भॼींदासीं। चहिरो जाम तेज़ आहे। ओके, त असांजी जेको आहे सो ग्रोसरी थी वई आहे, ऐं हाणे हलूं था घर। धुंध वधे थी पई मौसम में, ऐं ॿ थिया ॾींहं जा। केरु चवंदो यार हीअ ॾींहुं आहे, असां त सुबुह जा जेको आहे सो 5 जेको हूंदा आहिनि उहे अहिड़ा हूंदा आहिनि। ठीकु आहे, मां चयो वरी अलाए छा भुलियो, मूंखे भुलिजण जी वरी आदत आहे। कंहिं माण्हू खे ख़बर आहे त हिन जो इलाजु छा आहे। यार मां शयूं रखी भुली वेंदो आहियां, कॾहिं चाबी भुली वेंदो आहियां, कॾहिं फ़ोन भुली वेंदो आहे, कॾहिं छा। पर हिते शुक्र आहे मां जर्मनी में रहां थो, जॾहिं बि पंहिंजो फ़ोन भुलंदो आहियां न, उहो मूंखे वापसी मिली वेंदो आहे। अगरि इहो किसो असां वटि हुजे हा त पोइ कमु लही वञे। बट हिकिड़ी ख़ुशी आहे त अॼु सियारो, सीउ तमामु घटि आहे। रोडनि ते ॾिसो था बर्फ़, कुदरत आहे। हीउ जेको अॼु बर्फ़ पंहिंजो आहे घटे पई, गपचिक थिए थी। सिग्नल खुली वियो आहे असांजो, हलूं था।
ऐं इहो ई ॻाल्हियूं आहिनि मूं वटि ॻाल्हि आहे सिधी हाणे वरी मूंखे चयो न त कंसिस्टेंसी खपे कंसिस्टेंसी न आहे हे ॾिसो था कॉन्फिडेंस कीअं अची वियो आहे त हीअ कैमरा खणी रोड ते निकिरी वियो आहियां जेको ॾिसे थो पियो ॾिसे इहो ई फ़ाइदो आहे ऐं हिकिड़े हमणा मूंखे चयो त यार तूं जेको आहे सो कॉन्फिडेंटली जेको आहे सो ठाहींदो आहीं वीडियो वग़ैरह त तूं ईअं कर न तूं हिकदमि पाकिस्तान जे अची गलियुनि में ईअं ठाहे ॾेखार थो ख़बर पइजे तूं सिंधी ईंदे न त मां चैलेंज एक्सेप्ट कयो हाणे जॾहिं बि मां अमरकोट ईंदुसि जिते बि ईंदुसि न खणी कैमरा ई घुमी पवंदो हेलो दोस्तो अॼु ईअं थी वियो अॼु ईअं थी वियो ॻाल्हि को कम जी हुजे न हुजे थी वियो साहबु कमु थी वियो घर बि पहुची वियासीं सुकून खां हिते ई राति मां हिकिड़ी वीडियो ठाही हुई फनी अगरि तव्हां जॾहिं वीडियो ॾिसंदा हुन खां पोइ वीडियो बि वञी ॾिसंदो त छा ठातो आहे हे जेको आहे सो नाला लिखियल हूंदा आहिनि कहिड़े कहिड़े फ्लोर ते केरु रहंदो आहे कहिड़े कहिड़े फ्लोर जी कहिड़ी घंटी आहे असां वटि घंटी हिकिड़ी हूंदी आहे सभु वीचारा परेशान सभ खां पहिरीं ईंदे ई असांखे करणी आहे लाइट हिन पासे वञा या हिन पासे वञा हेॾां ॾाको चढ़णो पवंदो हेॾां ॾाको लहिणो पवंदो चढ़ाई मुश्किल आहे हेठि लहणु आसान आहे लिफ्ट साम्हूं बीठी आहे लेकिन असां छा कंदासीं हितां हलंदासीं एनर्जी सेव करणी आहे हाणे असां लिफ्ट खे हेठि घुराईंदासीं बाबा हेठि अच ॾिसो था लिफ्ट खे मां चवंदुसि डायरेक्ट ईंदी अच न छा थियो आहे कॾहिं कॾहिं लिफ्ट ख़राबी थी वेंदी आहे ॾेखारणो तव्हांजे लिफ्ट में सीन छा आहे खुल 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 यस हाँ तव्हांखे ॾेखारींदोसीं डायरेक्ट गवर्नमेंट जी ऑफिस खां जेके लिफ्टनि जो सिस्टम ॾिसंदा आहिनि हा त उहो छा कंदा आहिनि उतां जी कॉल पिक करी हिकु ॻाल्हियूं आहिनि करण जहिड़ी ऐं हम मां तव्हांखे हे ॻाल्हियूं ॿुधायां रोज़ या पोइ कम जी ॻाल्हियूं कयूं सही आहे हल त पोइ इहो ई ॿुधाईंदासीं न रोज़ कुझु न कुझु तो होगा ही ना कुछ तो होगा ही बाबा लाइट जेको आहे सो भरी पई आहे ऐं फ़ोन असांजो न आहे फ्रेश थी ऐं जेको आहे सो जॉब जे लाइ निकिरणो आहे ॿाहिरि हलंदासीं वॉक कंदासीं ऐं वॉक कंदे कंदे कोई हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं को चङी हुजे जंहिंमें कोई लेसन हुजे बाक़ी भौंकण वारा तव्हांखे ख़बर भौंकंदा रहंदा चुप त असां कराए कोन था सघूं चुप कंदा त पोइ भौंकंदो केरु हितां जा मां कुता बि ॾिसा रहिया केॾा शांति हूंदा आहिनि हितां जो कुतो बि रड़ कोन कंदो आहे पर असांजा माण्हू मां कुझु कोन चवंदो आहियां वरी चवंदे जर्मनी में रही थो पढ़ियलु लिखियलु ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं करींदो मौसम हाणे चेंज थिए ॿीहर हाणे फाइन काफ़ी टाइम खां पोइ अॼु जेको आहे सो मां इहो जैकेट पातो आहे ऐं हर वीडियो में हूंदो हुयो त दोस्त चवंदा छा थो करी ॾिसो त मौसम कहिड़ो आहे ईअं लॻे थो ॼण का सुबुह जा 7 थिया हुजनि हे थिया आहिनि राति ॾींहं जा 3 माना 1 घंटे खां पोइ सफ़ा ऊंदाहे थी वेंदी हे मौसम अॼु वाह जो लॻो पियो सर्दी सफ़ा घटि आहे सुकून खां वञूं था सुकून खां अचूं था बर्फ़ आहे कोन सॼी बर्फ़ पिघली वई आहे सॼो रोड ते पाणी पियो आहे निकिरी वई बाबा निकिरी वई ख़्वारी थी वई हाणे ॿी ट्रेन जो वेट कंदासीं जेको ईंदी 2 मिंटनि जे अंदरि हे चवंदो आहियां मां हे फ़ाइदो आहे तव्हांजो पब्लिक ट्रांसपोर्ट जो तव्हांखे वेट न आहे करिणो सम्झो था बैकग्राउंड में ॾिसो केतिरी मस्तु ऐं प्यारी पेंटिंग थियल आहे ऐं असां जेको अॼु जी वीडियो खे हिते कयूं था ख़तमु ऐं उमेदु आहे हिते तव्हांखे आगा पागा पोयां थोरो पसंदि आई हूंदी आइडियाज़ लाइक शेयर कमेंट करी सघो था यू आर ओपन टू गिव एनी एडवाइस एनी सजेशन असां पंहिंजी ॻाल्हियुनि खे ॿुधंदासीं ऐं पोइ हुननि ते अमल कंदासीं पोइ मिलूं था नई वीडियो में हुन खां पहिरीं असांजी जेको आहे सो ट्रेन अची चुकी आहे 2 मिंटनि जो चयो 1 मिंट में अची वई आहे 1 मिंट ते वेंदी 1 मिंट बि 30 सेकेंड वेंदी ऐं पोइ जेको आहे सो निकिरी वेंदी असां खोलंदासीं ट्रेन जो दरवाज़ो ठीक है यारी मिलूँ नई वीडियो में लगा के सपोर्ट बाय बाय।